नाज़रीन, फैसलाबाद में केमिकल फैक्ट्री जो बॉयलर फाटण सबब फौत थियलनि जो अंग वधी 15 थी वियो आहे। फैक्ट्री जे मलबे मां वधीक पोरियतनि जा लाश कढिया विया आहिनि, जॾहिं त हिकु ज़ख़्मी अस्पताल में दम ॾिनो। वाक़े जे 7 ज़ख़्मियुनि खे अस्पताल में तिबी इमदाद ॾिनी पई वञे, जंहिंमां कुझ जी हालत नाज़ुक आहे। फौतुनि जो अंग वधण जो बि ख़दशो आहे। बॉयलर फाटण सबब फैक्ट्री ऐं पासे जे घरनि जूं छितियूं ड्रही पटथियूं ऐं केतिरा ई माण्हू मलबे हेठां दॿिजी विया। नाज़रीन, असां हिकु भेरो ही अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं त फैसलाबाद में केमिकल फैक्ट्री जो बॉयलर फाटण सबब फौत थियलनि जो अंग वधी 15 थी वियो आहे। फैक्ट्री जे मलबे मां वधीक पोरियतनि जा लाश कढिया विया आहिनि, जॾहिं त हिकु ज़ख़्मी अस्पताल में दम ॾिनो। वाक़े जे 7 ज़ख़्मियुनि खे अस्पताल में तिबी इमदाद ॾिनी पई वञे, जिन मां कुझ जी हालत नाज़ुक आहे। फौतुनि जो अंग वधण जो बि ख़दशो आहे। बॉयलर फाटण सबब फैक्ट्री ऐं पासे जे घरनि जूं छितियूं ड्रही पटथियूं ऐं केतिरा ई माण्हू मलबे हेठां दॿिजी विया।